अॼु टिकटॉक जे बारे में ॻाल्हाईंदासीं त टिकटॉक जो अर्निंग केतिरो पावरफुल आहे। माण्हू मिंटनि में करोड़े रुपया कमाईंदो आहे। कल्ह राति बर्तानिया में रहंदड़ हिकु रेशमा नाले माई ॿी शायदि चाइना जी आंग साखू विच में मैच थी। 5 मिंटनि जो मैच हो जंहिंमें रेशमा खटे वई ऐं रेशमा खे जेके पैसा मिलिया, जेका गिफ्टिंग थी, उहा 2 करोड़ 80 लख रुपयनि जी गिफ्टिंग थी, जेके पाकिस्तानी 2 करोड़ 80 लख रुपया। हाणे टिकटॉक लाइव फीचर पाकिस्तान में अवेलेबल न आहे। माण्हू ॿियनि मुल्कनि मां सिमूं घुराए उन में जेको आहे सो मोबाइल में विझी पोइ वाईफाई ते हलाइनि था। पोइ टिकटॉक लाइव फीचर उन्हनि जे टिकटॉक में अची वेंदो आहे। ख़ासि करे जेके छोकिरियूं आहिनि, होशियारु रहो, कोशिशि कयो, बहितर आहे त तव्हां इन फीचर खां परे रहो। जेकॾहिं तव्हां टिकटॉक लाइव थींदो तव्हांखे गिफ्टर खपंदा। हिकिड़ी पाकिस्तानी सिंधी छोकिरी आहे, हुन मूंखे चई त मूंखे गिफ्टिंग इन करे नथी ॾिए त जंहिंखे बि मां गिफ्टिंग लाइ चवां थी त उहो मूंखे बदिले में यानी व्हाट्सएप घुरे थो मुंहिंजो, मूंखे व्हाट्सएप ॾे। हुन चयो त मां हिकु शरीफ़ घर जी छोकिरी आहियां, मां कंहिंखे पंहिंजो व्हाट्सएप नथी ॾेई सघां, मां कीअं ॾियांसि, हाउ इट इज़ पॉसिबल, इट इज़ इम्पॉसिबल। माना हुन छोकिरी मूंखे चई त जेके बि छोकिरियूं आहिनि, जे तव्हां इन फीचर में ईंदो, टिकटॉक लाइव में ईंदो त तव्हांखे गिफ्टर खपनि। यकीनन उहे गिफ्टर जेकॾहिं तव्हांखे गिफ्टिंग कंदा, उहे बदिले में जेको आहे सो का न का शइ तव्हांखां घुरंदा, तव्हांखां का न का कुर्बानी घुरंदा। ही जेको आहे सो 100% छोकिरियुनि लाइ न आहे। के छोकिरियूं साहिब हैसियत आहिनि जेके क्वाइंस ख़रीद कंदियूं आहिनि टिकटॉक एप्लीकेशन तां, टिकटॉक कंपनी खां, त उहो ॿियनि खे गिफ्टिंग कंदियूं आहिनि, बदिले में ॿिया गिफ्टर उनखे गिफ्टिंग कंदा आहिनि, उहा मैच खटी वेंदी आहे। सो 100% छोकिरियुनि सां इहो लकाउ न थींदो आहे त उन्हनि खे का न का कुर्बानी ॾियणी पए। सो बहितर आहे, होशियारु रहो। जेकॾहिं तव्हां वालदेन आहियो या को भाउ आहियो त इन शइ ते नज़र कयो। इन ई को सेंसिटिव इशू आहे, को असास मामिलो आहे। इहे न थिए त जो इन चकर में अची करे तव्हांजे ख़ानदान ते अलाह न करे का मुसीबत अचे, तव्हांजी इज़त ते का ॻाल्हि अचे। सो ई दिमाग़ खे, यानी माण्हू जेकॾहिं इन लाइव शइ में ईंदो न, त इन शइ में मुंहिंजो दिमाग़ जेको आहे सो पियो घुमंदो त मां काथो न काथो गिफ्टर हासिलु कयां। काथो जेकॾहिं हुनखे थोरी घणी गिफ्टिंग थींदी बि न, त उहो ॿियनि खे गिफ्टिंग कंदो ऐं इन उमेद में बदिले में त को उनखे गिफ्टिंग करे मैचूं कटराए। सो हींअर मां बि साहिब हैसियत आहियां, मां कॉइन्स ख़रीद करे ॿियनि खे गिफ्टिंग करे सघां थो, या पंहिंजो पाण खे गिफ्टिंग करे सघां थो, त जीअं मुंहिंजो फीचर मशहूरु थिए, लाइव मशहूरु थिए। लेकिन मूंखे नांग न खातो आहे जो मां सोशल मीडिया तां पैसा कमाइण बदिरां पैसा उन में हणी छॾिया। न, मूंखे अहिड़ो शइ खपे आहे। मां लाइव ईंदो आहियां छो त हींअर जेको आहे सो टिकटॉक जो अपडेट आहे, इहो त ऑफिशियल कोन्हे, लेकिन जेके उन जूं इश्ताहारात हलनि था उन मां इहो थो लॻे त हींअर जो जेको बि माण्हू टिकटॉक लाइव ते वेहंदो त हुनजो ID गिरो थींदो, मुंहिंजो ID गिरो थींदो आहे, जा वीडिया फारियूं में हलंदा आहिनि। सो ही इश्तिहारनि मां हिकिड़ो कंसीव कयो आहे अपडेट टिकटॉक जो। एजेंसियूं बि काफ़ी एक्टिव थिया आहिनि, टिकटॉक जूं एजेंसियूं लाइव फीचर जूं, उहो बि माण्हुनि खे अप्रोच करे रहिया आहिनि। माज़ी में मूंखे बि दुबई जेके एजेंसी अप्रोच कयो हो, लेकिन मां उनखे एक्सेप्ट करे वरी एग्ज़िट करे वियुमि। जेको टारगेट उन्हनि मूंखे ॾिनो हो, मतिलबु त माना असां तोखे महीने में एतिरा हज़ार, माना 20,000 डायमंड असां गिफ्टिंग कंदासीं। उन्हनि मूंखे महीने में एतिरो गिफ्टिंग न कयो, पोइ मां एग्ज़िट थी वियुमि। पोइ मां इंडिपेंडेंटली, हींअर बि इंडिपेंडेंट मां टिकटॉक लाइव ते वेहंदो आहियां, का न का सुठी ॻाल्हि कंदो आहियां। मुंहिंजो फेसबुक ते तव्हां ॾिसो था जेके मां हिन सां कचारियूं वग़ैरह बि कंदो आहियां। सो ही उनजो हिकिड़ो सिलसिलो आहे। काफ़ी दोस्त पुछा कनि था त इहो कहिड़ो एप्लीकेशन आहे जंहिंमें तूं माइनि सां ॻाल्हाईंदो आहे। सो बराए महिरबानी इन शइ जो ख़्यालु कयो, पंहिंजनि जी हिफ़ाज़त कयो। ऐं काफ़ी मुल्कनि में त टिकटॉक लाइव ते फायर वॉल हणी छॾियो अथनि। हू जेको आहे सो VPN खां बग़ैर हली न सघंदो आहे। सो ख़्यालु कयो, ख़ासि करे छोकिरियूं इन ॻाल्हि ते ध्यानु ॾियो, पंहिंजो हिफ़ाज़त कयो। महिरबानी।